मौलाए कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जे इंतहाई अहम वाक़िअनि मां अॼु तव्हांखे हिकिड़ो वाक़िओ था ॿुधायूं। दोस्तो, ही जंग नहरवान जो मौक़ो हुयो जॾहिं पाण हज़रत अली अलैहिस्सलाम घोड़े ते चढ़िया पिए। उन्हनि वटि हिकिड़ो नजूमी आयो ऐं नजूमीअ हज़रत अली अलैहिस्सलाम खे चयो त हीअ जंग तव्हां हारिजी वेंदव, उन जे करे तव्हां जंग न विढ़ो। पाण घोड़े तां लही आया। उनखां पुछियो त छा तूं सितारनि जो इल्मु ॼाणंदो आहीं? चई त हा, मुंहिंजो कमु ई इहो आहे ऐं मां सितारनि जे इल्म जे बारे में ॼाणंदो आहियां, मां एस्ट्रोनॉमर आहियां। हज़रत अली अलैहिस्सलाम पुछियुसि त ॿुधाए, साम्हूं जेको घोड़ी बीठी आहे उहा पेट सां आहे, ॿुधाए त उन जे पेट में नर आहे या मादी? उहो नजूमी ख़ामोश रहियो। उनखां पोइ वरी हज़रत अली अलैहिस्सलाम उनखां सवाल कयो त ॿुधाए, उहो कहिड़ो सितारो आहे जॾहिं टुटंदो आहे त उठ जे पुठीअ ते का हरकत थींदी आहे? नजूमी हिकु दफ़ो ॿीहर ख़ामोश रहियो। वरी नजूमीअ खां हज़रत अली अलैहिस्सलाम टियों सवाल कयो त ॿुधाए, मुंहिंजे घोड़े जे पेर हेठां का शइ आहे, ॿुधाए त उहा कहिड़ी शइ आहे? नजूमी वरी बि ख़ामोश रहियो। हज़रत अली अलैहिस्सलाम नजूमीअ खे चयो त तूं ज़मीन जे बारे में बि, ज़मीन ते शयुनि जे बारे में बि नथो ॼाणी। मौला अली अलैहिस्सलाम उन नजूमीअ खे चयो त तूं ज़मीन जे बारे में ऐं ज़मीन जे शयुनि जे बारे में ई नथो ॼाणी, त तोखे आसमान ऐं आसमान जे सितारनि जे बारे में कहिड़ी ख़बर? यादि कर ऐं इहा ॻाल्हि ॿुधी छॾ त मुंहिंजी ज़िंदगीअ जे सभिनी जंगियुनि मां हीअ जंग कामयाबु हूंदी। हिन जंग में मुंहिंजा 10 माण्हू बि न मरंदा ऐं दुश्मन जा 10 माण्हू बि न बचंदा। दोस्तो, दुनिया ॾिठो त जंग नहरवान में हज़रत अली अलैहिस्सलाम खे तमामु ज़बरदस्त फतह मिली ऐं दुश्मन जा सिर्फ़ु 9 माण्हू बचा हुआ, बाक़ी सभु जो सभु मारिजी विया हुआ। दोस्तो, वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो, पेज खे फॉलो कजो।